ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। वारह राइस मिल मालिक उबैद ब्रोही खां ॼातल हथियारबंद 40 लख रुपया रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। सिटी होटल भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फुर कई आहे। उबैद ब्रोही जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वारह मां राइस मिल मालिक उबैद ब्रोही खां अणॼातल हथियारबंदनि 40 लख रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। सिटी होटल भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फुर कई आहे। उबैद ब्रोही पारां इहो ॼाणायो वियो आहे। वारह राइस मिल मालिक उबैद ब्रोही खां अणॼातल हथियारबंदनि 40 लख रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। सिटी होटल भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फुर कई आहे। उबैद ब्रोही जो इहो चवणु आहे। वारह राइस मिल मालिक उबैद ब्रोही खां अणॼातल हथियारबंद 40 लख रुपया रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। सिटी होटल भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फुर कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी जी, सुबुह जो तक़रीबन 9 बजे वारह मिल मालिक आहे अली नवाज़ बिरोही। उनजो भाइटियो सुबुह सां पंहिंजे घरां पैसा खणी मिल तरफ़ अची रहियो हुयो त सिटी होटल भरिसां 3125 हथियारबंद जेको आहे सो उन जो अॻु झले हथियारनि जे ज़ोर ते उन खां फुर कई अथऊं। पहिरियों जेको फुर ॿुधाई वई 40 लख, पर बाद में तस्दीक कई आहे मालिकनि त असांखां 30 लख रुपया रोक जेको फुर करे ऐं हिकु मोबाइल फोन फुर करे उहो फरार थी विया आहिनि। जीअं त मिल मालिक अली नवाज़ बिरोही मौक़ुफ़ ॾींदे चयो त असां वटि जेके पैसा हूंदा आहिनि उहे वापार जा हूंदा आहिनि, परावा पैसा हूंदा आहिनि। हीअं जेकॾहिं असांखां रोज़ फुर थियणु शुरू थी त असां वापार न करे सघंदासीं। सो हिननि वारह ऐं पुलिस ऐं कंबर SP खां मुतालबो कयो आहे त हिकु हफ़्ते अंदरि असांजे फुर थियल पैसा वापसि कराया वञनि। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जो हिननि चेताव ॾिनो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फ़कार अपडेट करण लाइ।